कॉलेज शागिर्दियाणी सिटी पुलिस के इंचार्ज खिलाफ दाहूं कयूं आहिनि। संदसि चवणु आहे त पुलिस ऑफिसर सालेह कलहोड़ो मूं ते मोबाइल चोरी जो इल्ज़ाम लगायो। फिज़ा शेख जो चवणु हो त पुलिस ऑफिसर काल्ह घर में घिड़ी गिरफ़्तार करण जी धमकी ॾिनी। शागिर्दियाणी दाहियो आहे त चोरी जी CCTV फुटेजिस में का ॿी छोकिरी नज़र अचे थी। ॿुधायूं पिया नाज़रीन, कॉलेज जी शागिर्दियाणी सिटी पुलिस के इंचार्ज खिलाफ दाहियो आहे। संदसि चवणु आहे त पुलिस ऑफिसर सालेह कलहोड़ो मूं ते मोबाइल चोरी जो इल्ज़ाम लगायो। पुलिस ऑफिसर काल्ह घर में घिड़ी गिरफ़्तार करण जी धमकी ॾिनी। तफ़सील मालूम कयूं था न्याज़ चांडियो खां। जी न्याज़ चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? सकरण शहर के मेहरान कॉलोनी वासन डिग्री कॉलेज गर्ल्स BAC पार्ट 2 जी शागिर्दियाणी फिज़ा शेख सकरण पुलिस के सिटी इंचार्ज सालेह कलहोड़े खिलाफ तहफ़ुज़ लाइ नेशनल प्रेस क्लब सकरण पहुची दाईंदे ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं सिटी इंचार्ज सालेह कलहोड़ो ज़बरदस्ती असांजे घर में दाख़िल थी मूं मथां मोबाइल फोन चोरी करण जो इल्ज़ाम हणी तंग कंदे गिरफ़्तार करण जो चयो। जॾहिं असां पारां दाहूं करण बैदि सिटी इंचार्ज चयो त मूं वटि CCTV फुटेज आहिनि त मोबाइल चोरी अव्हां कई आहे। जंहिंखां पोइ फुटेज चेक कया विया त उन कंहिं ॿी छोकिरी जा फुटेज हुआ। जल्द ॼाणल सिटी इंचार्ज मूं मथां चोरी जो पूरो इल्ज़ाम हणी मुंहिंजी तालीमी मुस्तक़बिल दाए ते लॻाए छॾियो आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जी जांच कराई वञे, इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं मुलवस जेको आहे सिटी इंचार्ज सालेह कलहोड़े खे सस्पेंड कयो वञे। जी महिरबानी मुंहिंजी न्याज़ चांडियो तफ़सील ॾियण लाइ।